जुंगशाही मां मांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया हुज़ूर अहमद ब्रोही। जुंगशाही जो क़दीमी क़ब्रिस्तान हज़रत सूफ़ी बाबा रहमतुल्लाह अलैह ते कब्ज़ा माफ़िया नाजाइज़ कब्ज़ा करे ज़मीन तंग करे छॾी आहे। वॾी आबादी रखंदड़ शहर जुंगशाही जो वॾे में वॾो पुराणो क़ब्रिस्तान आहे, जंहिं ते कब्ज़ा माफ़ियाउनि पारां बस स्टॉप खां वेंदे शहर ताईं नाजाइज़ अॾावतूं करे छॾियूं आहिनि, जंहिं सबबि क़ब्रिस्तान भरिसां शहर जे वाटर सप्लाई पिणु मुतासिर थी रही आहे। पाइप लाइन हंधा हंधा टुटण करे पाणी शहरनि खे मिलण बजाए क़ब्रिस्तान में दाख़िल थी रहियो आहे, जंहिंसां काफ़ी क़बरूं ढही रहियूं आहिनि। हितां जे समाजी अॻवाननि उस्मान जाखरो, अशरफ जाखरो ऐं ॿियनि शहरियुनि अफ़सोस जो इज़हार कंदे साफ़ियुनि अॻियां दाहीने चयो त इंतिज़ामिया जी अदम दिलचस्पी ऐं लापरवाही सबबि क़ब्रिस्तान जो वॾो नुक़सानु थी रहियो आहे। हिननि कब्ज़नि सबबि ज़मीन तंग थी चुकी आहे। असां फ़ौजियुनि खे दफ़नाइण लाइ परेशान थी वेंदा आहियूं ऐं शहर जे मेन वाटर सप्लाई पिणु अॾावतुनि सबबि क्रैक थी आहे, जंहिंजो पाणी पुराणी क़बरुनि खे सख़्तु नुक़सानु पहुचाए रहियो आहे।